दोस्तों अॼोकी अख़बार छा थियूं लिखनि में मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असां महिमान आहे एडवोकेट नूर राजपर साहिबु। नूर राजपर साहिबु तव्हांखे भलीकार सां चवंदा पंहिंजे प्रोग्राम में। अॼु पिणु जेके अख़बारूं आहिनि ख़बरुनि सां त भरियलूं हूंदियूं आहिनि, पर ॾाढियूं अफ़सोसनाक ख़बरूं आहिनि के सुठी ख़बर त पाण खे मिलंदी कान्हे का। ग़रीब मुस्किन माण्हुनि लाइ का सुठी ख़बर अॼु हुन मुल्क में मिलण त महाल आहे, पर तल्ख़ ख़बरुनि सां गॾु अख़बार भरियलूं आहिनि। रोज़ानी पंहिंजी अख़बार जी जेको आहे सो लीड पढ़िजे या सुपर लीड पढ़िजे। जेको वज़ीर अज़म जो त मज़हब जे नाले ते ज़ुल्म कंदड़ खे न छॾींदासीं। सियालकोट जहिड़ो ॿियो वाक़ियो थियणु न ॾिनो वेंदो। वज़ीर अज़म सियालकोट जे वापारियुनि श्रीलंकन मैनेजर प्रांथा जी फैमिलीअ लाइ $1 लख गॾु कया आहिनि। पघार बि सदाईं जारी रहंदी। मलक अदनान खे 23 मार्च ते तमग़ा शुजात ॾींदासीं। कीअं था ॾिसो यार, हे मज़हब जे नाले ते मज़हब खे सुराग उन्हनि छॾे ॾिनो आहे। मज़हबी इंतिहा पसंदनि खे TLP खे हिननि ताज़ो जेको आहे सो पाक शफ़ाफ़ धोई करे चवनि त तव्हां दहशतगर्द न आहियो ऐं हिन जी जेका कालदम उहा ख़तमु कई अथनि ऐं उन सां तहरीक तालिबान सां ॻाल्हियूं वेठा कनि। हीअ मुकमल तौरु असांजा हुक्मरान हिन मुल्क खे मज़हबी त छा पर इंतिहा पसंदि स्टेट तौरु माना क़बूल करे ऐं हुनखे करण वञनि पिया। ऐं माण्हुनि लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं हीअ हुक्मरान जो इहो रवैयो हूंदो त पोइ जेको मैनेजर सां वाक़ियो ते छो न पेश थींदा यार। हिन में को शक न आहे त हीउ सियालकोट जो जेको आहे वाक़ियो जेको आहे उहो पहिरियों वाक़ियो न आहे। हिन खां अॻु में बि खोड़ हिन क़िस्म जा वाक़िया थी चुका आहिनि। हिन में तव्हांखे यादि हूंदो जेको आहे मशाल खान वारो वाक़ियो ऐं एडवोकेट वकील वारो जेको मुल्तान में वाक़ियो थियो हो। उन सां गॾो गॾु हिकिड़ी ईसाई ऐं जोड़े खे जेको आहे लाहौर में जेको आहे हुनमें सरुनि जे बठनि में साड़ियो वियो। इन क़िस्म जा सवे वाक़िया पाकिस्तान में जेको आहे थींदा रहिया आहिनि ऐं पाकिस्तान जी वॾो अलमियो रहियो आहे त असां इन्हनि जी जेको आहे इन क़िस्म जे वाक़ियनि ते सदाईं अफ़सोस त कंदा आहियूं, पर इन ख़िलाफ़ु को कानून साज़ी नथा कयूं। माण्हू मज़हब जे नाले ते कूड़ा इल्ज़ाम हणी माण्हू पंहिंजो कानून पंहिंजे हथनि में खणी माण्हुनि खे जेको आहे ज़िंदा साड़े छॾियो था वञनि, कंहिंखे मारे पिया वञनि, कंहिंखे क़तल पिया करे छॾनि। मुंहिंजे ख़्याल में इहा रियासती जेको असांजो निज़ाम आहे, असांजो जेको कानूनी निज़ाम आहे, उन जी कमज़ोरी जी निशानी आहे। ऐं हीअ जेको वाक़ियो जेको हींअर थियो आहे इहो उन में जेको आहे श्रीलंका जो शहरीअ खे जेको आहे उनखे मारियो वियो आहे। तव्हांखे यादि हूंदो सॼी जेको आहे जंहिंजी ॻाल्हि बि कई। ऐं श्रीलंका या सॼी दुनिया जा जेके ॿिया मुल्क आहिनि उहे इन वाक़िए खे ईअं न ॾिसंदा ऐं उनखे जेको आहे फेबरवरी में ई तव्हांजो जेको आहे FTP जो जेको आहे पंहिंजो इजलास बि थियणो आहे। उन खां पोइ बि जेको आहे उहो बि असां उन ते जेको आहे लिस्ट ते लॻा पिया आहियूं त जेको आहे पाकिस्तान में इन क़िस्म जी वाक़िया आहिनि उन्हनि जी रोकथाम नथी थिए। हीअ वाक़ियो मुंहिंजे ख़्याल में असांखे ब्लैक लिस्ट करण लाइ न वञे। असांजे मुल्क जूं हालतूं जेके अॻई इक़्तिसादी तरह सां एॾियूं कमज़ोर आहिनि, ताक़तवर न आहिनि। माण्हू जेको आहे मामलनि में फाथा पिया आहिनि। ऐं जेकॾहिं दुनिया में अगरि सुभाणे तव्हां ते पाबंदियूं लॻायूं, तव्हांजी जेको आहे इंडस्ट्री ते पाबंदियूं लॻायूं, तव्हांजी बरामद ते पाबंदियूं लॻायूं त पोइ असां उनजो जेको सभ खां वधीक जेको नतीजो निकिरंदो उहो मुंहिंजे इन ॻाल्हि में पाकिस्तानी रियासत खे सोचणु घुरिजे, कानूनी इदारनि खे सोचणु घुरिजे, इन्हनि अहिड़नि वाक़ियनि जे ख़िलाफ़ु रोकथाम करणु घुरिजे ऐं इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु सख़्तु क़दम खयां वञनि जीअं इन्हनि खे जेको आहे हिकिड़े इबरतनाक मनायो वञे जीअं ॿिए दफ़े इन क़िस्म जो को वाक़ियो पेश न थी सघे। अचो था रोज़ाना कावश तरफ़ रोज़ाना कावश जो लीड बॉक्स आहे त वफ़ाक़ सां तकरार बैदि सिंध सरकार पारां सूबाई सतह ते सिंध पुलिस सर्विस कैडर ठाहिण जो फ़ैसिलो रूल्स वॾे वज़ीर हवाले काबीना इजलास में मंज़ूरी वरिती वेंदी। सूबे खे पंहिंजो पुलिस कैडर ठाहिण जो इख़्तियार आहिनि सिंध सरकार ऐं सिंध सरकार जी मर्ज़ी खां सवाइ वफ़ाक़ी सरकार पारां पुलिस ऑफिसरनि जी बदिलियुनि मुक़ररनि खां पोइ सिंध सरकार सूबाई पुलिस कैडर ठाहिण जो फ़ैसिलो करे वरितो। पुलिस कैडर जा रूल्स ठाहिया वेंदा। हिकु तरफ़ इहा ख़बर आहे त ॿिए तरफ़ वरी तव्हांजी इहा टे कलम ख़बर आहे वरी अदालती जेको सिंध हाई कोर्ट जे जस्टिस ज़फ़र राजपूत सरबराही में थियो आहे त ॾाढो अदालतूं पर फ़ैसिला छा थी हुजनि त उन में स्टेशन कमांडर मलीर कंहिं सोसाइटीअ में वञी मालपीड़ी लाइ पार्क घुरे त मज़ा लाइ को इनकार करे अदालत चए। सिंध हाई कोर्ट मलीर कंटोनमेंट खे हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन ते मालपीड़ी लॻाइण खां रोके छॾियो। छा कारोबार करणु कंटोनमेंट जी मैंडेट में शामिलु आहे? अदालत न, असां त सिर्फ़ु सर्विस फराहम कंदा आहियूं। वकील जिते मालपीड़ी लॻे थी छा उहा ज़मीन अवां जी आहे? अदालत उहा ज़मीन असांजी न आहे। अदालत इहा ज़मीन असांजी न आहे। वकील अवां स्टेट आहियो, कारोबार अवां जो कमु न आहे। अरे ॾाढो ॻाल्हाइनि पिया। ख़बर आहे त कराची में ईद उल अज़हा ते वॾे में वॾी मालपीड़ी लॻंदी आहे उहा कनिजी आहे। सही सफ़ाई इदारा पंहिंजो कमु नथा कनि। सिविल हुक्मरानी में वॾी मुदाख़लत आहे।
अच्छा जेको कंटोनमेंट एरिया हूंदो आहे उहो जेको आहे सदाईं जेको आहे पंहिंजो जेकी गवर्नमेंट आहे उहा उन पर्पज़ लाइ ॾींदी आहे त उहो डिफेंस जे लाइ कमु अचनि पर अनफॉर्चुनेटली अफ़सोस सां चई सघिजे थो त पाकिस्तान में इन क़िस्म जा जेके कंटोनमेंट इदारा आहिनि उन में जेको आहे माण्हुनि जूं जेको आहे उन फ़ौज जा या ख़ुदि जेको आहे सिविल माण्हुनि जा वॾा वॾा कारोबार आहिनि ऐं पोइ नतीजे में जेको आहे उन्हनि कारोबार हुजण जे करे सोसाइटी हुजण जे करे माण्हुनि जी आमदरफ़्त अचे थी उन खां पोइ नतीजे में वॾा वॾा वाक़िया थियनि था तव्हांखे कुझु वक़्तु अॻु में यादि हूंदो मेहरान बेस वारो जेको वाक़ियो हुयो उहो बि जेको आहे ईअं ई हुयो उतां जा माण्हू जेको आहे पंहिंजो जॾहिं तव्हां उन शादी हाल ठाहींदो उते पिड़ियूं लॻाईंदो उते जेको आहे पंहिंजो दुकानदारी हलंदी ज़मीनूं जेको आहे पंहिंजो उते थींदियूं त पोइ मुंहिंजे ख़्याल इन क़िस्म जा वाक़िया थींदा रहंदा ऐं इहे जेको आहे इहे ज़मीनूं इहे जेके गवर्नमेंट ॾिना आहिनि जेको आहे डिफेंस जे लाइ तहफ़ुज़ जे लाइ पर असां वटि जेको आहे छा आहे त ॾाढे जी मथे खे लठ खे ॿ मथां सो उनखे केरु चई सघिजे थो त तूं जेको आहे तूं छा था कयो या कीअं मुंहिंजे में बाक़ी हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट इन क़िस्म जा अगरि क़दम खयां आहिनि ऐं इन क़िस्म जी वेरीफाइंग ॾिनी आहे या इन ते थोरी जेको आहे ॻाल्हि ॿोल रखी आहे इहो सुठो क़दम आहे माण्हुनि खे ख़बर बि त पवणु घुरिजे त असांजा इदारा छा बि था कनि सही था ऐं जेको आहे इन क़िस्म जा वाक़िअनि जी जेको आहे पंहिंजो अहिड़ा जेकी ज़मीनुनि जी या जेको आहे मालपुड़ियुनि जी जेको आहे पंहिंजो इन्हनि जी मनवी थियणु घुरिजे इन्हनि इलाइक़नि में छो त इहे सेंसिटिव इलाइक़ा हूंदा आहिनि तव्हांजी जेको आहे पंहिंजे इलाइक़नि जा मुल्क जी जेके तहफ़ुज़ जा जेके हथियार पिया आहिनि ऐं इन क़िस्म जूं ऐं पोइ जेको आम माण्हुनि जी अगरि थींदी त पोइ इन क़िस्म जा वाक़िआ थींदा अच्छा जीजल तरफ़ त जीजल जी वफ़ाक़ी कैबिनेट जी ख़बर आहे त वफ़ाक़ी कैबिनेट पेट्रोल ते डीलर मार्जन में वाध जी मंज़ूरी सियालकोट वाक़िए जवाबदारनि खे सज़ा ॾियण ते इतफ़ाक़ वज़ीर अज़म सदारत वफ़ाक़ी कैबिनेट जो इजलास थियो आहे काबीना मेंबरनि खे सियालकोट साइण बाबति ब्रीफिंग ॾिनी वई काबीना मेंबर उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त सियालकोट वाक़िए में मुलज़िम माण्हुनि ख़िलाफ़ जल्द ऐं सख़्तु कार्रवाई कई वञे हीअ बयान जे हद ताईं महदूद आहिनि पर जेके पेट्रोल ते मार्जन वधाइनि था ऐं पेट्रोल जी क़ीमतूं बि ॾींहं ॾींहुं वधंदियूं थी वञनि त माण्हुनि जो ग़रीबनि जो छा हिन में असरु थींदो इनमें जेको आहे सॼी दुनिया में जेको आहे तेल जी क़ीमतूं तमामु तेज़ी सां घटिजियूं पर असां वटि जेको आहे हुकुमरान धुर जेको आहे पंहिंजे जेको आहे पंहिंजो इस्तेसाल करणु आहे माण्हुनि जो इस्तेसाल करणु आहे तेल जूं क़ीमतूं जेको आहे उहे बरक़रार रखियूं आहिनि ऐं अञा उनजी क़ीमतूं जेको आहे 150 ते पहुची आहे पाकिस्तानी तारीख़ जी बुलंद तरीन जेको आहे उनजी प्राइस आहे जेकी हिन सूरत ते पहुची आहे 147 रुपया तव्हांजो लीटर मिले थो जंहिंजो त गवर्नमेंट खे त को नुक़सानु कोन थो पए गवर्नमेंट लेवी टैक्स जे ज़रिए त कमाए थी पर उनजो जेको आहे सभ खां वधीक नुक़सानु आम माण्हू खे थो पए छो त माण्हू जेको आहे पब्लिक ट्रांसपोर्ट ते जेको आहे पंहिंजो उहे सफ़र कनि था या मिसाल तौर उन्हनि जी जेकी खाद खुराक जा जेके ज़रिया आहिनि जेको उन्हनि जी आमदरफ़्त आहे उहा बि जेको आहे उहा सॼी जेको आहे पब्लिक ट्रांसपोर्ट जे ज़रिए थिए थी जंहिंजे करे हर शइ तेल महांगो माना हर शइ महांगी तव्हां इन जे नतीजे में माण्हू ई खे ई तकलीफ़ पहुची सघे थी इन करे अगरि बैन अवी मार्केट में अगरि तेल जूं क़ीमतूं घटियूं आहिनि त हिननि खे घुरिजे त जेको आहे उहे क़ीमतूं घटाइनि जीअं माण्हुनि खे जेको आहे आसानी थी सघे शयुनि खे जेका आहे माण्हुनि जी पहुच थी सघे आम शयुनि ते अच्छा रोज़ानी सोभ तरफ़ त रोज़ानी सोभ जी टेकाल में ख़बर आहे ताज़ो जेको सियालकोट वारो वाक़ियो थियो हुन खां पोइ ख़तरनाक क़िस्म जो वाक़ियो थियो आहे त फैसलाबाद में पनाह मेड़ींदड़ औरतुनि ते चोरी इल्ज़ाम ऐं तशदुद कपिड़नि खां आजो करे वीडियो ठाही मिलत टाउन में पनाह मेड़ींदड़ 4 औरतूं पाणी पीअण जे लाइ इलेक्ट्रिक स्टोर में वयूं मालिक मथां चोरी जो इल्ज़ाम हयो इलेक्ट्रॉनिक स्टोर जे मालिक सदाम ऐं संदसि 3 मुलाज़िम औरतुनि खे तशदुद जो निशानो बणायो ॿिया माण्हू बि गॾु थी विया तशदुद दौरान औरतुनि खे दुकान खां ॿाहिरि बाज़ार में वठी आया कपिड़नि खां आजो करे तशदुद कयो वीडियो पिणु ठाही सोशल मीडिया ते वीडियो वायरल दुकान मालिक समेत 3 मुलाज़िम गिरफ़्तार 8 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो यार केॾो त शर्मनाक वाक़ियो आहे त तव्हां भरी बाज़ार में औरतुनि जी एॾी तज़लील कयो था जेकॾहिं चोरी आहे त उनजो कानून बि मौजूदु आहे पुलिस सां इदारा मौजूदु आहिनि हिन खां पोइ जेको हिन में वाक़ियो थियो आहे माण्हुनि खे साड़ियो अथनि हिन खां पोइ ख़तरनाक क़िस्म जो वाक़ियो हीअ पंजाब में सिर्फ़ु कलो की छो त अख़बारूं त असां वटि देरि सां पहुचनि थियूं पर सोशल मीडिया ते जेके मामला अचनि था ऐं मां इहो पाण ख़ुदि वीडियो ॾिठो आहे ऐं जंहिं क़िस्म जी औरतुनि सां जी तज़लील थी आहे मुंहिंजे ख़्याल में असांखे इन ते तमामु घणो जेको आहे शर्मिंदगी महसूसु थिए थी असांजे लाइ माना शर्मिंदा बाहिस आहे ऐं सिर्फ़ु पंजाब में रुॻो इहो कल्ह 48 कलाकनि में को हिकिड़ो वाक़ियो न थियो आहे इहो वाक़ियो फैसलाबाद में थियो आहे सुरगरदवा में छोकिरी खे साड़ियो वियो आहे लाहौर में जेको आहे नंढड़ी कल्ह जी छोकिरी सां रेप कयो वियो आहे ऐं रहीम यार खान में कारोकारी जे इल्ज़ाम में 4 औरतुनि खे जेको आहे पंहिंजो क़त्ल कयो इहे पंजाब जा माना जेको असां वटि पंजाब जेको हिकिड़ो तमामु पढ़ियो लिखियो ऐं जेको आहे इंडस्ट्रियल जेको आहे इलाइक़ो सम्झूं था पाकिस्तान जो तरक़ी याफ़्ता जेको आहे इलाइक़ो सम्झूं था अगरि उन में अगरि इन क़िस्म जा वाक़िया आहिनि त मुंहिंजे ख़्याल में इहो असां छा था चई सघूं इहो त माना छो त इन मां साफ़ ज़ाहिर थिए पई त हिन मुल्क में कानून जेको निज़ाम ई कोन्हे को माण्हू पंहिंजे हथ में शयूं खयो वेठा आहिनि जंहिंखे जेको वणेसि उहो जेको आहे फ़ैसिलो करे पियो ऐं उनजो सफ़ा खां वधीक
मां सम्झां थो त असां जेको आहे कमज़ोर जेको तबिको आहे असांजो, ॿार हुजे, औरतूं हुजनि या मज़दूर हुजे, उन जो ई हिन ते असरु पए थो। हीअ इन क़िस्म जा वाक़िया बि मुंहिंजे ख़्याल में इहे सभु जेको आहे औरतुनि खे जेको आहे माना सफ़ा हिन डिमोरलाइज़ करण जे लाइ। ऐं हिकिड़े पासे असां सिंध में जेको आहे हिकिड़ो वॾो मिसाल क़ाइमु कयोसीं सकाफ़त जे ॾींहं जे हवाले सां। मिसाल तौरु कराची में असां जेको आहे पंहिंजो श्रीलंका जे जेका आहे पंहिंजो हुनखे शहरियुनि खे जेको आहे जेके वर्कर आहिनि उन्हनि खे जेको आहे पंहिंजा चौकियूं अजरक पेश कयोसीं। पर ॿिए वाक़े में जेको आहे पंजाब में हिन क़िस्म जा वाक़िया थियनि पिया। इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वॾो ॾिठो जेको आहे पंहिंजो निज़ाम नज़र अचे पियो थो असां वटि। ऐं मुंहिंजे ख़्याल में सिंध पंहिंजे हिन हज़ारनि सालनि जी तहज़ीब में हज़ारनि सालनि जी तहज़ीब में पंहिंजो जेको आहे जेको तरक़ी पसंदि जेको रवियो आहे उहो पेश कयो आहे। पर पंजाब जेको आहे पंहिंजी बदतरीन जेको आहे पंहिंजे रवियनि खे जेको आहे साम्हूं आंदो आहे। ऐं सियालकोट जो वाक़ियो हुजे, फैसलाबाद जो वाक़ियो हुजे, रहीमिया खान जो वाक़ियो हुजे, मुंहिंजे ख़्याल में इहो असांजे लाइ हिकिड़ो बाइज़ शर्म आहे। ऐं जंहिंखे हुकूमत खे घुरिजे त इन ते तमामु सख़्ती सां जेको आहे जेको एक्शन वठे, जीअं जेको आहे इन क़िस्म जी वाक़ियनि जी रोकथाम थी सघे। महिरबानी नूर राजपूत साहिब, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो ऐं खोड़ सारनि इशूज़ ते पाण ॻाल्हि ॿोल कई, ख़ासि करे वज़ीर अज़म जो बयान जो त मज़हब जे नाले ज़ुल्म करण खे न छॾींदासीं, कॾहिं न छॾींदा, उहो त वञण ताईं वक़्तु ईंदो पाण ॿुधाईंदा। पर हीअ जेका सूरत हाल आहे इंतिहाई भयानक सूरत हाल आहे असांजे समाज लाइ, असांजे मुल्क लाइ, ऐं जिते रियासत जी रिट तमामु घणी कमज़ोर थी आहे ऐं जंहिंजे करे माण्हू पंहिंजा फ़ैसिला पाण करण तरफ़ वधी रहिया आहिनि। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राइट पर कंदा इजाज़त। अलाह वारी।